अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि। अचण वारा एपिसोड जेका पंहिंजा वेरी ड्रामे जा अचण वारा एपिसोड आहिनि ज़बरदस्त बेहतरीन थियण वारा आहिनि। हाणे सावल क्लियर जेको आहे तव्हां ॾिठो चई रहियो आहे कंहिंखे दिलावर खे त इहो सॼा कमु तूं ॼाण, तूं चाकर खान खे मारणु चाहीं थो ऐं इहो चाकर खान खे बचाइण वारो बि सावल ई हूंदो। ऐं जेको दिलावर आहे इन जा अज़ाइम छा आहिनि, इहो ईअं छो थो करे, इहो बि तमामु जल्द साम्हूं तव्हांखे क्लियर कहाणी थी नज़र ईंदी त इन जे करे छो थो करे दिलावर पंहिंजे सौट खे मराइणु चाहे थो, कंहिंजे करे या को ॿियो वजह आहे। ऐं अचण वारा एपिसोड में ज़बरदस्त बेहतरीन मां बेहतरीन सीन बार तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदा ऐं सुठा ॾिसणु वटां मिलंदा। ऐं दोस्तो ही पाण में विढ़ंदा ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम बि हणंदा ऐं अकबर ख़ान बि हाणे लाइन ते अची चुको आहे। विच में मंसूर ख़ान जेको मेडिएट कराए रहियो आहे उहो त भली कोशिशि कर, मंसूर ख़ान जी ख़बर नथी पवे त कंहिंजे पासे आहे, कॾहिं कंहिंजे पासे बीठो आहे त कॾहिं कंहिंजे पासे। ड्रामे जी कहाणी में कुझु अहिड़ा सीन आहिनि सम्झ में कुझु नथो अचे। कहिड़ी किरदारु न त मंसूर ख़ान जो किरदारु क्लियर ॾसेनि या अकबर ख़ान जो दोस्त या वरी चाकर ख़ान जो दोस्त, हाणे ही कंहिंजो बि दोस्त कोन्हे, का ख़बर कोन्हे।